राजा तूं मूंसां इनकार करे मूंखे चिड़ायो आहे। हाण तूं मूंखां कीअं बची सघंदी आहीं? मांगर जी ॾाठ में तुंहिंजे जिस्म जा टुकड़ा जेसि ताईं न पवंदा मांगर माठ करे न वेहंदो। राजा तूं केॾी बि ज़िद्दी डांगरी हुज पर मांगर त मांगर आहे न। ए माणक मां राणी जी कुझा थो चवी? ए हेॾां आ तोखे अख़बार ॾेखारिया। मुंहिंजे माणिक जो फोटो छपियो आहे छा? ए माणक जो फोटो कोन्हे, हे जेका असां माणक जे लाइ भॼ डुक कई न, ए अख़बार में हुननि जा फोटो आया आहिनि। असां सभिनी ॻोठ वारनि जा फोटो आया आहिनि। ही ॾिस माणिक पी पर आऊं त हिन अख़बार में पंहिंजे माणिक जी तस्वीर ॾिसण थी घुरां। उहा तस्वीर जंहिंमें मुंहिंजो माणिक खिलंदो हुजे, मुस्कुराईंदो हुजे। राणी चवनि पिया त असांजी ख़बर मथी सरकार ताईं वेंदी ऐं चवनि पिया त हीअ अख़बार इंडिया ताईं बि वेंदी ऐं असांजी मूवी अलॻि भरे विया ऐं उहा त टीवी ते बि हली हूंदी। अलाए को पर मूंखे त पंहिंजी हुकूमत मां को आसरो ई कोन्हे को। ए राणी ए पाण हुकूमत मां आसरो कीअं न लाहींदासीं? ए जुड़े जो पुटु सावड़ केतिरे महीननि खां पोइ मोटियो ऐं इहा त तोखे ख़बर आहे न। ॾींहं लॻनि त भले लॻनि पर इहा त ख़बर पवे न त मुंहिंजो माणिक ज़िंदा आहे या न। राणी ए असांजी दिलि थी चवे माणिक ज़िंदा आहे। ए तूं ग़लती न कर। ए आऊं ये अख़बार संदूक में लिकाए थो रखां, ए कॾहिं कमी ईंदी। ठीकु आहे। ए राणी ए मूंखे थोरो मथे में सूर महसूस थो थिए, ए मूंखे चांहि। घर में खीर ई कोन्हे को, तूं खीर वठी अच त आऊं तोखे चांहि काढ़े थी ॾियां। ए खीर वारी चांहि मूंखे वणे ई कोन। तूं हीअं कर ए कारी चांहि ठाहे, थोरी दालचीनी विझ। ठीकु आहे। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।